बोधेरो लग गोठ देहात जो रहवासी टाउन कमेटी मेहरापुर जो मुलाजिम शानवाज़ करोड़ो पगार में नाजायज़ कटौती थियण ख़िलाफ़ तालके प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। उन इल्ज़ाम लगाईंदे चयो त टाउन ऑफिसर आफ्ताब मल्ला ऐं क्लार्क बिलावल मुंहिंजे हर महीने 6000 खां मथे पगार कटौती करे रहिया आहिनि। जॾहिं मां हर रोज़ ईमानदारी सां ड्यूटियूं कंदड़ आहियां। नंढड़ा बचड़ा आहिनि। कुल पगार 24000 आहे। उन मां बि टाउन वारा कटौती कनि पिया। नौकरी पीपी जे मरकज़ी अॻवान MNA फरियाल टालपुर साहिबा जन मूंखे ग़रीब सम्झी ॾिनी हुई। शानवाज़ वसवारनि जंहिंमें पीपी क़यादत चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर बल्दियात सैयद नासिर हुसैन शाह खे नोटिस वठण जी अपील कई ऐं चयो त टाउन इंतज़ामिया पारां कटियल पगारूं वापसि ॾियारे मूं मिस्कीन सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।